आला आलम जो कादिर पंहिंजी कुदरत से कायम आप करी वाली वाहिद वैदो राज़ रब रही तो सारा सचो घड़ी चए हमद हकी करे पाण करी जोड़ थी साईं आरिफ साहब तमामु सुठी वार्ता करे ईंदो आहे तो उहो असांजो ॼण गुनाह चाढ़ण जे बराबरि आहे। अलाह साईं चयो आहे त हिकिड़े हथ सां ॾियो त ॿिए हथ खे ख़बर न पए। तो मुंहिंजी त कोशिशि इहा आहे अञा बि आउं आरिफ साहब खे इहो ई रिक्वेस्ट कंदुसि त बाबा इहे तसलसल पिया हूंदा इहे सभु शयूं कयूं हूंदियूं पर इहो त भलाई किथे बि पुॼे ज़रूरी न आहे त भई जेको भलाई आहे वञी पाड़े में को ग़रीब आहे जेकॾहिं अव्हांखे पुॼे थो त हुनखे ॿ किलो अटो वठी इहो बि हिकिड़े क़िस्म जो अव्हांजो जेको भलाई जो कमु आहे। तइलीम ॾिसो न हबीब पाक मूंखे किताबनि में जेको मूं पढ़ियो हो नंढपण में त हबीब पाक में तइलीम लाइ अव्हांखे पींघे खां वठी मरण ताईं तइलीम हासिलु करणु खपे। जेकॾहिं चीन वञिणो पए चीन असांजे तस्वर में उन वक़्तु कोन्हे चीन छा आहे त ॾिसो न पाण सगोरा जेके 1400 या 1500 साल अॻे पैदा थिया उन वक़्तु चयो जेकॾहिं अव्हांखे तइलीम लाइ चीन माना हुननि जी दूरदर्शी एतिरी त चीन असांखां अॻियां हूंदो त तइलीम लाइ अव्हांखे जेकॾहिं चीन वञिणो पए तॾहिं बि वञी हाणे ॾिसो हुनखे इहा बि ख़बर हुई चीन कम्यूनिस्ट जो मुल्क हूंदो चीन वञिणो पए माना असांजो कोन्हे माना ॿिए कंहिंजो आहे त असां चवण जो मतिलबु इहो त असां कोशिशि करियूं मोटिवेशन ॾियूं ॿारनि खे। हाणे जीअं वण अॼु लॻराया पंहिंजो आरिफ साहब नंढड़नि खां ऐं ॾाढो ख़ुशि थियसि पर इन्हनि खे इहो ई गाइडलाइन ॾियो बाबा वञी घर में जेकॾहिं का जॻह आहे छो काफ़ी बार ॿारहाड़ी जा थी सघे कुंड पासे में हिननि जे घरनि में बि को हिकिड़ो हुते हिननि वटि वण न आहिनि त वण असीं वठी ॾींदासीं त असांखे तइलीम सां गॾोगॾु हिन जे स्किल ते बि कमु करिणो आहे। हिननि छा आहे त सभु ॿार डॉक्टर या इंजीनियर कोन थींदा सभु मास्टर कोन थींदा सभु IT एक्सपर्ट कोन थींदा कुझु त वरी बि असांजे वरी अची को टेक्नीशियन थींदो को प्लम्बर थींदो को वाधो थींदो को ज़राइत जो माहिर थींदो त असांखे हुन शइ ते बि ध्यानु ॾियणो आहे। तो ही नंढड़ा आहिनि कचा ज़हन आहिनि हिननि खे जेॾा मोड़ींदा तेॾा मुड़ंदा तो महिरबानी करे हिननि ते ध्यानु ॾियो हिननि जी जेका बि ज़रूरत हूंदी जेका मुंहिंजो वक़्तु हूंदो उन कोन पंहिंजे मथां घटाईंदुसि। महिरबानी।